अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाणे नाह ककोह कीन मुल मुहागो मंद संबाज सैयद चे काटण कारण कंद ही अतिनी जो हंद मटन पास मरण जे भलारे बिरदण जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िरा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 27 सितंबर 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं अमेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तहबीरनि सां लाव लही सघनि। साईं मुंहिंजा सिंध काबीना में तब्दीली वारियूं ॻाल्हियूं कीअं ई शुरू थियूं त सोशल मीडिया खां वेंदे मीडिया ताईं हर पासे हर कंहिं मुबारकूं बि ॾियण थे चाहियूं ऐं चवण थे चाहियो त नवां चेहरा अचनि पिया। चेहरा तब्दील थियण सां कुझु बि नाहे थींदो। पॉलिसी त उहा ई साॻी रहणी आहे जेका पार्टियुनि जी पॉलिसी हूंदी आहे। जेके पॉलिसियूं ॿधल ई मुफ़ादनि ते हुजनि, जिन लाइ इक़्तिदार अहम हुजे उन लाइ धरती अहम न हुजे, उते अहिड़ी तब्दीली को घणो लाभ आणे न सघंदी आहे। सिंध काबीना जी तब्दीली वारे मामले ते सोशल मीडिया ते हिकिड़ो नीडो मैसेज नज़रनि मां गुज़रियो त छा त तबसरो थियल हो। सईद गनी अॻु बि लेबर खाते जो वज़ीर रही चुको। संसद दौर में वॾे पैमाने ते सियासी भर्तियूं थियूं। इस्माइल राहू अॻु बि यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड जो वज़ीर रही चुको। यूनिवर्सिटियुनि जा वाइस चांसलर एतिरा ताक़तवर आहिनि जो हरू भरू केरु फ़ोन बि न खणंदो। अॻे बि इहे ॻाल्हियूं हलियूं हुयूं। शायदि थई मां आउट थियो, हू बि इहा वज़ारत वॾो वज़ीर पाण हलाईंदो हो। उन खाते जो वज़ीर ज़रे घटि सेक्रेटरी रफ़ीक कुरैशी पाण मुक़ररु कराईंदो आहे। नासिर शाह वरी मकानी खातनि जो वज़ीर थींदो। उहो खातो अॻे बि संस वटि रहियो। जब्बार ख़ान जहिड़ी रीति ख़ुराक खातो हलायो, बहाली वारो खातो बि ईअं हलाईंदो, छाकाणि त हुन खाते में डिजी सलमान शाह वेठो आहे जेको वज़ीर खां वधीक ताक़तवर आहे। हाणे ख़बर नथी पए त काबीना में तब्दीली वारो तमाशो छो लॻायो वियो आहे, या कंहिंजो ध्यानु हटाइण लाइ या वरी कंहिंखे बचाइण जे लाइ। अहिड़ियूं तब्दीलियूं रोज़ पियूं थींदियूं आहिनि, नित नवां क़दम पिया खणिबा आहिनि ऐं हर भेरे असीं कंहिं वज़ीर खे कलमदान मिलण वक़्तु गुलनि जा हार खणी हुननि जी आजियां बि कंदा आहियूं, पर मोट में पाण आवाम खे मिलंदो आहे त छा मिलंदो आहे। पाण कॾहिं पंहिंजी ताक़त जो अंदाज़ो लॻाए सघिया आहियूं ऐं पाण कॾहिं सोचियो आहे त जॾहिं इक़्तिदार पुठियां डोड़ंदड़ माण्हुनि जे पुठियां पाण हलणु लॻंदा आहियूं तॾहिं का बि तब्दीली न ईंदी आहे। पंहिंजा ॻोठ अॼु बि भड़भाग आहिनि, पंहिंजा शहर अॼु बि लावारसी जो शिकार बणियल आहिनि। पाण माण्हू बि लावारसी जे ऋण में तनहा भटकी वियल पखियुनि वांगुरु तनहा तिड़गूं पिया। पाण पंहिंजे वजूद, पंहिंजी बचा, पंहिंजी ईंदड़ नसल लाइ छा करे सघिया आहियूं, सुवालु इहो आहे। पाण कॾहिं हुकुमराननि खां इहो पुछाणो कयो आहे त अव्हीं इक़्तिदार जा 5 साल गुज़ारे आया आहियो, अव्हां असां लाइ कयो त छा कयो? अव्हां असां लाइ स्कूल जूं कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं, तालीम लाइ कहिड़ा क़दम खयां? ग़रीब जो ॿारु अॼु बि पढ़ंदे पढ़ंदे पंहिंजी पढ़ाई छॾे मज़दूरी जे पुठियां वेंदो आहे ऐं पोइ सारी सभु मार हू एतिरो कमाए न सघंदो आहे जो हू बि पंहिंजे औलाद खे पढ़ाए सघे। अहिड़ियुनि ॾुखियुनि हालतुनि में आम माण्हू जो जियापो कीअं जंजल बणिजी वेंदो आहे। उन लाइ हक़ीक़ी जशन तॾहिं ई मल्हाइबो जॾहिं पाण माण्हुनि जा वजूद का असली तब्दीली ॾिसंदा, जॾहिं धरती ख़ुशहाल थींदी, जॾहिं सिंध हिकु भेरो ॿीहर सरसब्द ऐं शादाब थी पवंदी, तॾहिं का तब्दीली जी ख़ुशी मल्हाइबी। बाक़ी इक़्तिदार जी हवस में दुनिया जी मंडी में धिकजी वियल वज़ीरनि मशीरनि जी तब्दीली काबीना में थोरी घणी फेरफार जशन जी अलामत कॾहिं बि नाहे हूंदी। जॾहिं बि हुकुमरानी जी ॻाल्हि अचे थी त तॾहिं मेरिट जी ॻाल्हि ज़रूरु अखियुनि अॻियां अची बीहंदी आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेका कमीशन एवज़ माण्हुनि खे पास कंदी रही आहे, उन जी कहिड़ी सूरत हाल आहे, मेरिट जी लताड़ कीअं थिए थी, इन बाबति नामियारो साफ़ी इमदाद सुमरो लिखे थो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो नालो वरी बि तकरारनि जे धुबण में अची वियो आहे।
ही इदारो जेको आइन मूजिबि मेरिट ते भर्तियुनि लाइ ठहियो हो, अॼु वरी करप्शन, पंहिंजा नवाज़ी ऐं सियासी मुदाख़लत जे गरनि इल्ज़ामनि हेठि आहे। अदालतूं पाण मुरादो नोटिस वठी चुकियूं आहिनि। नेब, FIA ऐं एंटी करप्शन बि इंक्वायरियूं करे चुकियूं आहिनि, पर नतीजो साॻियो ई आहे। तकरार, इंक्वायरियूं ऐं पोइ कूड़ा सुधारा। 2003 में गॾियल मुक़ाबले जे इम्तिहान में बेक़ाइदिगियूं, 2013 में नतीजनि जे रद्द थियण ऐं 2017 में वरी साॻे इम्तिहान जो कालदम थियणु सभु तारीख़ ॿुधाए थी त कमीशन में पेपर लीक थियण खां वठी मार्किंग में करप्शन ताईं सभु कुझु रिवाजी बणिजी चुको आहे। कमीशन जे चेयरमैन ते इल्ज़ाम आहे त सियासी सिफ़ारिश वारनि उमेदवारनि खे कामयाबु करण जा वाइदा करे थो। कमीशन जे सेक्रेटरी ते इल्ज़ाम आहे त भर्तियुनि जो सॼो रिश्वती नेटवर्क हूअ पंहिंजे भाउ जे ज़रिए हलाए थो। साॻे वक़्तु अॻूणे चीफ सेक्रेटरी ऐं बलूचिस्तान डोमिसाइल होल्डर रिज़वान मेमण खे गैर क़ानूनी तौरु मेंबर बणाइण बि सख़्तु तनक़ीद हेठि आहे। 2022 जो पेपर लीक स्कैंडल। FIA हैदराबाद जी फॉरेंसिक ऑडिट सानवी स्कूल टीचर जे इम्तिहान में पेपर लीक साबित कयो, पर पोइ बि कंट्रोलर खे बचाए वियो। जिन ऑफिसरनि ख़िलाफ़ सबूत हुआ उन्हनि खे सज़ा ॾियण बदिरां रिटायर करे फ़ाइदा ॾिना विया। FIA जी शाहिदी लिकाए केस कमज़ोर कयो वियो। नतीजे में सभई जवाबदार ज़मानत ते आज़ादु थी विया। उमेदवारनि जो चवणु आहे त जेके लिखत में 80% खां वधीक मार्कूं खणी आया उन्हनि खे इंटरव्यू में फ़ेल कयो वियो, जॾहिं त सियासी सिफ़ारिश या रिश्वत वारनि खे मुकमिल नंबर ॾेई कामयाबु कयो वियो। अहिड़ियूं कहाणियूं समी आहिनि जिन में महिनती ऐं पोज़ीशन होल्डर शागिर्द नाकाम कया विया। क़ानूनी ऐं इल्मी हलकनि जो मुतालबो आहे त आज़ादु अदालती जांच कराई वञे। मुंहिंजो चवणु आहे त जेसिताईं सियासतदान, कमीशन ऑफिसर ऐं एजेंटनि जो ॻांढापो न टोड़बो ऐं मुलवस किरदारनि खे सज़ाऊं न ॾिबियूं, तेसिताईं को बि सुधारो मुमकिन न आहे। कमीशन तरफ़ां जारी प्रेस रिलीज़ में चयो वियो त गुज़िरियल 3 सालनि में 18,560 भर्तियूं मुकमिल थियूं ऐं कंप्यूटर बेस्ड टेस्टिंग लैब क़ाइमु कई वई आहे। कमीशन सभिनी इल्ज़ामनि खे बेबुनियाद ऐं गुमराह कंदड़ करार ॾिनो, पर सवाल अञा बि इहो आहे त जॾहिं इदारो पाण ई शक जी छांव में हुजे त पोइ मेरिट कीअं क़ाइमु थींदो। सिंध जे नौजवान लाइ मेरिट अॼु बि हिकु वाइदो न, पर हिकु वॾो सवाल बणियलु आहे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। ख़ूबसूरत लेखक ऐं नामियारे सहाफ़ी इमदाद सुमरे जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। नामियारे शाइर हाजी सांद लिखियो हो, संघरनि जा था साज़ छिड़नि, थी फ़ौज नचे दीवाननि जी, कॾहिं महफ़िल माठी थी ए देस संदे ज़िंदान जी, छा न वञायो आह सां, छा न मिलियो हिन राहनि में, बसि इश्क हुयो ऐं आह अञा, छॾ ॻाल्हि नफ़नि नुक़साननि जी। नामियारे शाइर शेख अयाज़ लिखियो, पहिरीं महल साईं GM सैद वटि पहुतमि। हूअ उताक में मौजूदु हो ऐं वॾी शफ़क़त सां भाकुर पाताईं। हुन पहिरियों सुवालु पुछियो, ही कार हाणे वती अथई छा? मूं चयो, अॻीं शिवरलेट अञा विकी न आहे, पर उहा सन जे डिघे सफ़र जे क़ाबिल न हुई। उन खां पोइ साईं जे साम्हूं खट ते वेठुसि। पाण मानी न खाधी हुयाऊं, जा यकदमि अची वई। सए जो दस्तरख़ान कुशादो आहे। मोमिन मलीराई नाले हिकु शाइर बि मौजूदु हो, जंहिंसां साईं चर्चा घुबा करे दिलि विंदराईंदो हो। हू साईं GM सैद जो मुलांदो प्याज़ हो। मानी खां पोइ मूं GM सैद खे चयो त अव्हां सां ख़िलवत में ॻाल्हाइणो आहे। हुन मोमिन खे चयो त कुझु परे पियल कुर्सियुनि ते वञी वेहे। उन वक़्तु मां GM सैद जे जीअ सिंध तहरीक जो साॼो हथु हुअसि ऐं हुन मूंसां हिकु ॿ भेरा इन ॻाल्हि जो इज़हार कयो हो त हू खाइसि, पोइ जीअ सिंध तहरीक जी सरवाणी संभालियां। पर मूं हुनखे रोके चयो हो, ख़ुदा अव्हां खे 100 वरियनि खां मथे हयाती ॾींदो ऐं तेसिताईं जीअ सिंध तहरीक पंहिंजी मंज़िल मक़सूद ते रसी वेंदी। सिंध जा मुलाज़िम मुसलसिल सरापा एहतजाज बणियल आहिनि। अञा ताईं संदन दुखनि जो दरमान थी नाहे सघियो, न वरी मुतालबनि खे का मंझता मिली सघी आहे। आख़िर
सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी छो पई थिए, इन बाबति जावेद सेवाणी लिखे थो। सिंध में नई पेंशन पॉलिसी लागू थियण सां लखें सरकारी मुलाज़िमनि जे दिलनि में ॻणती ऐं बेचैनी वधी वई आहे। हुकूमत जी दलील मूजिबि पुराणो पेंशन निज़ाम मुल्क जे ख़ज़ाने ते ॻरू भार बणिजी चुको आहे ऐं जेकॾहिं उनखे साॻी सूरत में जारी रखियो वियो त ईंदड़ साल में बजट जो वॾो हिसो सिर्फ़ु पेंशन ते ख़र्च थियणु लॻंदो। पर ॿिए तरफ़ मुलाज़िमनि जो मौक़िफ़ आहे त हुकूमत खेनि रिलीफ ॾियण बदिरां संदनि महिनत जी उजरत खसे रही आहे। मुलाज़िमनि जो रिटायर थियण खां पोइ वाहिद सहारो उनजी पेंशन हूंदी आहे, जंहिंमां उनखे घर ठहिराइण ऐं पंहिंजी औलाद जी शादी जी हाजत बि दरपेश हूंदी आहे या उहे कंहिं कारोबार में लॻाए पंहिंजी औलाद जो मुस्तक़बिल संवारींदो आहे। पर मुलाज़िमनि जो हीउ आख़िरी सहारो बि हुकूमत छिनी रही आहे, जंहिं सबब जे करे 30,000 खां वधीक मुलाज़िम रिटायरमेंट वठी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सरकारी इदारा मुलाज़िमनि खां ख़ाली थी रहिया आहिनि, जंहिंजो भार बि सिधो सौ नओं मुलाज़िमनि ते पवंदो ऐं उन्हनि जे तकलीफ़ुनि या हजनि में वधीक इज़ाफ़ो थींदो। सिंध जे 30 ज़िलनि 40 इदारनि जा 8 लख मुलाज़िम सरापा एहतिजाज बणियल आहिनि ऐं सिंध में नई पेंशन पॉलिसी ऐं अलाउंस जी कटौती ख़िलाफ़ सूरतहाल वञी क्लाइमेक्स ते पहुची वई आहे। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते 23 सितंबर खां सभिनी सरकारी इदारनि जी मुकमिल तालाबंदी थी रही आहे, जंहिं सबबि ॿारनि जी तालीम बि सख़्तु मुतासिर थी रही आहे। उनजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे ऐं उनजा कारा कानून आहिनि। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस तरफ़ां हलंदड़ बलदियाती इलेक्शन जो पिणु बाइकाट कयो वियो ऐं पहिरें स्केल खां वठी 22 स्केल जा सरकारी मुलाज़िम मुसलसल एहतिजाज करे रहिया आहिनि। नई पेंशन पॉलिसी नामंज़ूर आहे। नई पेंशन पॉलिसीअ जा सभई नोटिफिकेशन वापसि वरिता वञनि ऐं पुराणी मुलाज़िम दोस्त पेंशन पॉलिसी बहाल कई वञे। पहिरें स्केल खां 22 स्केल जे मुलाज़िमनि खां DRA अलाउंस 50% ॾिनो वञे। मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन 70% वधाई वञे। हाउस रेंट अलाउंस वफ़ाक़ी मुलाज़िमनि जेतिरो वधायो वञे। इदारनि खे प्राइवेटाइज़ेशन खां बचायो वञे ऐं रिटायरमेंट जे वक़्तु बलूचिस्तान जे मुलाज़िमनि जीअं सिंध जे सरकारी मुलाज़िमनि खे बि ग्रुप इंश्योरेंस ऐं पेंशन बेन्युअल फंड ॾिनो वञे। मुलाज़िमनि इहो बि ऐलान कयो आहे त जेकॾहिं मुतालबा न मञिया विया त 6 अक्टूबर ते दमादम मस्त कैलेंडर थींदो ऐं बिलावल हाउस कराची आॾो धरणो हंयो वेंदो। सिंध हुकूमत गुज़िरियल 2 महीननि खां ख़ामोश तमाशाई वांगुरु सिर्फ़ु ॾिसी रही आहे ऐं उनजे तदारक लाइ को बि किरदारु अञा ताईं अदा न कयो वियो आहे ऐं जमहूरियत खे थुॾे आमरियत ॾांहुं मुसलसल वधी रही आहे। पंहिंजी होड़ ऐं ॾाढ़ ते क़ाइमु आहे। जेका पार्टी माज़ी में अवाम जे सुख ऐं चैन जो बाहिस बणियल हुई, उहा हाणे मुलाज़िमनि ऐं अवाम जे लाइ बेआरामी ऐं बेचैनी जो बाहिस बणिजी वई आहे। लाॻीतो पंहिंजो ॿिटो मयार ज़ाहिर करे रही आहे ऐं उनजे कननि ते जूं बि कान थी चुरे। लॻे ईअं थो त उनजो हक़ीक़ी रूह निकिरी वियो आहे, बाक़ी वञी आमराणो खोखलो जिस्म बचियो आहे। ज़ुल्म ऐं नाअहली जी हद त ॾिसो त ॿिए पासे सिंध सूबे खां अलावा बाक़ी ॿियनि सूबनि जा मुलाज़िम DRA बि खणी रहिया आहिनि त उन सां गॾोगॾु ॿिया मुख़्तलिफ़ अलाउंस बि सिंध सूबे जे सरकारी मुलाज़िमनि खां ॿीण ते हासिलु करे रहिया आहिनि। आख़िरकार सिंध जे सरकारी मुलाज़िमनि कहिड़ो ॾोह कयो आहे जो उन्हनि सां बाख्याई करे तबाही जी दलदल में धिकियो पियो वञे। सिंध जे सरकारी मुलाज़िमनि लाइ हाउस रेंट अलाउंस बि इंतिहाई घटि ऐं न हुजण जे बराबरि आहे। जॾहिं त वफ़ाक़ी बजट में 14 स्केल जे मुलाज़िमनि खे 85% जे इज़ाफ़े सां 50,000 रुपयनि ते हाउस रेंट अलाउंस मिले पियो। पर हैरत जी ॻाल्हि इहा आहे त सिंध सूबे जे साॻे स्केल वारे मुलाज़िम खे अञा ताईं पुराणे स्केल मूजिबि सिर्फ़ु 2200 रुपया हाउस रेंट अलाउंस मिली रहियो आहे, जेको अॼु जी महांगाई में बिल्कुलु बि माना नथो रखे। हीउ हेॾो वॾो फ़र्क़ु सिंध जे मुलाज़िमनि सां वरी नाइंसाफ़ी आहे, छो त कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह, दादू ऐं मीरपुर ख़ास जहिड़नि वॾनि शहरनि में मसवाड़ आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। 2200 रुपयनि में त कंहिं बि नंढे शहर में हिकु कमिरो बि नथो मिले, जॾहिं त वफ़ाक़ी मुलाज़िम साॻे शहर में सुठी रिहाइशी सहूलियत जो अलाउंस वठी रहिया आहिनि। पाकिस्तान जे आइन मूजिबि मुल्क जे हर शहरी खे बराबरी जा हक़ मिलणु घुरिजनि, पर हिते त ॻाल्हि बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। अंधेर नगरी ऐं चरबट राजा वारी कार लॻी पई आहे। हक़ीक़त में सिंध जे मुलाज़िमनि खे बि हाउस रेंट अलाउंस मौजूदा मार्केट रेट मूजिबि मिलणु घुरिजे।
जेकॾहिं वफ़ाक़ी मुलाज़िम खे 50,000 मिले थो त सिंध सूबे जे मुलाज़िम खे बि घटि में घटि 30 खां 40,000 त मिले। सिंध सूबे ऐं वफ़ाक़ी मुलाज़िमनि में अहिड़ो वॾो फ़र्क़ु ख़तमु कयो वञे छो त ॿिन्ही लाइ महांगाई साॻी आहे। हीअ मामिरो बि मुलाज़िमनि में शदीद बेचैनी पैदा करे रहियो आहे। सिंधी असेंबली में का बि अपोज़िशन जमायत अहिड़ी न रही आहे जेका सरकारी मुलाज़िम दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ु आवाज़ उथारे। हर तरफ़ रुॻो मुफ़ादनि जी सियासत आहे, यानी गिरती हुई दीवार को एक धक्का और दे वारी पॉलिसी लॻी पई आहे। मुआशी नाबराबरी जा तल्ख़ मिसाल, हिकु उस्ताद जेको सॼी ज़िंदगी तालीम ॾेई पाण खे अर्पे थो, खेसि रिटायरमेंट ते सिर्फ़ु 25 लख ॾिना वञनि था, पर हिकु रिटायर्ड क्रिकेटर खे हर महीने 30 लख पघार मिले थो। हीअ एहतजाजी तहरीक अवामी तहरीक जी शक्ल इख़्तियार करे सघे थी। तारीख़ शाहिद आहे त जॾहिं बि अवाम खे हक़नि खां महरूम रखियो वियो, तहरीकनि इनक़लाबी रुख़ इख़्तियार कयो। हाणे सिंध जा 8 लख मुलाज़िम ऐं 7 करोड़ सिंधी ख़ामोश न रहंदा। हीअ एहतजाज सिर्फ़ु पघार या पेंशन जो न पर ज़िंदगी जी बका इंसाफ़ जी तहरीक आहे। उन्ही करे ज़रूरी आहे त हुकूमत हिकु अहिड़ी मुतवाज़न पॉलिसी इख़्तियार करे जंहिंमें हिकु तरफ़ ख़ज़ाने जो भार घटि थिए पर ॿिए तरफ़ मुलाज़िमनि जी ज़िंदगी बि महफ़ूज़ रहे, छो त रियासत जे इस्तेहकाम जो दारो मिदार ई उन्हनि माण्हुनि ते आहे जेके पंहिंजी महिनत सां इदारनि खे हलाइनि था। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। जावेद सेवाणी जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अगवा जूं वारदातूं त अॼु बि ख़तमु थियण जो नालो ई नथियूं वठनि। ईअं लॻे थो ॼण सॼी सिंध यरगमाल बणियलु आहे। आफ़्ताब आलिम महर लिखे थो, सिंध अॼु अहिड़े दौर मां गुज़री रही आहे जिते न ज़िंदगी महफ़ूज़ आहे, न रोज़गार, न तालीम, न ई इंसाफ़। हुक्मरान जूं वॾियूं वॾियूं दावाऊं रुॻो तक़रीरनि ताईं महदूद आहिनि, जॾहिं त हालतनि जो ज़मीनी जाइज़ो वठिबो त तस्वीर बिल्कुलु उन जे उबतड़ आहे। ॻोठनि खां वठी शहरनि ताईं, स्कूलनि खां वठी अदालतनि ताईं, रोडनि रस्तनि खां वठी घरनि ताईं हर जाइ ते ख़ौफ़ छायल आहे। रावती कचे में ख़ुशाब जो मिसकिन असमतुल्ला धाड़ियलनि हथां अगवा थियो। वारसनि खां 1 करोड़ भुंग घुरियो वियो। गुरबत सदाई हिन धरती जे माण्हुनि खे बेवस बणायो आहे। जॾहिं वारसनि वटि पैसा न हुआ त धाड़ियलनि बेरहम थी असमतुल्ला खे क़त्ल करे संदसि लाश दरिया जे किनारे ते उछलाए छॾियो। झंगली जानवर लाश खे खाईंदा रहिया। जॾहिं वारस बावड़ो इस्पताल पहुता त हालत तमामु ॾुखोईंदड़ हुई। एतिरी गुरबत जो लाश खणाइण लाइ वटि एम्बुलेंस जो भाड़ो बि न हो। इहो मंज़र रुॻो हिकु घर जो न पर सॼी सिंध जी बेवसी जो आइनो आहे। शिकारपुर जी ज़मीन ते बि हमेशह रत वहंदो रहियो आहे। रुस्तम भरसां बोरड़े में हाई स्कूल ते क़बाइली दहशतगर्दनि काह कई। शागिर्द ऐं उस्ताद यरगमाल बणाए उस्तादनि ऐं शागिर्दनि ते तशदुद कयो वियो। वापसि वेंदे क़बाइली दहशतगर्दनि ॻोठ ते फायरिंग कई, जंहिंमें जमील महर, रज़ाक महर समेत 3 बेगुनाह माण्हू क़त्ल थी विया। पोइ गस्टा ऐलान कयो त ज़िले जा स्कूल बंदि रहंदा। मियां साहिब में मुज़ाहिरो थियो। शागिर्दनि जी पढ़ाई ते ख़ौफ़ जो पाछो छाइजी वियो। सिंध जी ईंदड़ नस्ल जो मुस्तक़बिल बंदूकनि जे नाले क़ुर्बान थी रहियो आहे। शिकारपुर में 1 कलाक दौरान 3 मोटरसाइकिलूं फुर थियूं। माण्हुनि खां रोक रक़म ऐं मोबाइल फुरियो वियो। फायरिंग में वकील ज़ख़्मी थियो। कोर्ट वेंदड़ सीनियर वकील मोहम्मद अली मंगिया ते जाड़ावाह वटि हथियारबंदनि कातलाणो हमिलो कयो। साथियुनि खेसि ज़ख़्मी हालत में लखी अस्पताल पहुचायो। वकील जेके क़ानून जी इज़त जो निशान आहिनि। शिकारपुर में जॾहिं वकील महफ़ूज़ न आहिनि त पोइ आम माण्हुनि जी हालत कहिड़ी हूंदी। कॾहिं धाड़ियलनि जूं वीडियोज़ वायरल थियनि थियूं, कॾहिं अगवा जा मंज़र, कॾहिं लाश मिलनि था, पर हुकूमत ऐं रियासती इदारा ॼण ॼाणी वाणी ख़ामोश आहिनि। बोर जे ॾींहंनि में सूबाई वज़ीर नासिर शाह चयो हो कचो ॿुॾी वेंदो त धाड़ियल बि ॿुॾी वेंदा। हाणे सुवालु आहे, कचो त ॿुॾी वियो पर धाड़ियल केॾांहुं विया? छा वाक़ई पाणी खेनि वहाए खणी वियो या वरी वॾेरनि ऐं सरदारनि जे उताकनि ऐं बंगलनि ते हुननि खे पनाह मिली वई? जेकॾहिं हुकूमत जो बयानु सच ते ॿधलु हो त पोइ अॼु बि माण्हू छो अगवा थी रहिया आहिनि? अॼु बि छो माण्हुनि खे गोलियुनि सां मारियो पियो वञे? हक़ीक़त इहा आहे त धाड़ियल ख़तमु न थिया आहिनि पर वधीक ताक़तवर थी विया आहिनि, छो त संदनि पुठियां
वॾेरनि सरदारनि सियासी माण्हुनि जा हथ आहिनि। रोज़ सिंध में नौजवान गोलियुनि जो खाज बणिजनि था, कॾहिं दुश्मनी में, कॾहिं फुरलुट दौरान, कॾहिं धाड़ियलनि जे हथां, पर कॾहिं बि हुकूमत तरफ़ां इंसाफ़ जो मिसाल साम्हूं नज़र नाहे आयो। हर वाक़े खां पोइ बसि ख़ाली बयान त वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे, पर नोटिस वठण सां रत धोइबो या वारसनि खे सकून मिले थो? सिंध जो माण्हू हैरान आहे। हुकूमत किथे आहे? पुलिस जा ऑफिसर किथे आहिनि? रेंजर्स जिते वॾी बजट ख़र्च थिए थी, उहा छो ख़ामोश आहे? इंटेलिजेंस एजेंसियुनि जा ऑफिसर छा पिया कनि? जॾहिं त हिकु माण्हू जो क़त्ल सॼी इंसानियत जो क़त्ल आहे, पोइ रोज़ जा इहे क़त्ल कंहिंजे हिसाब में लिखजनि। छा सिंध रियासत जो हिसो आहे या कंहिं लावारस इलाइक़े जो नालो आहे? बदअमनी जी बाहि हाणे न सिर्फ़ु कचे में पर शहरनि में बि फैलिजी चुकी आहे। ॿार स्कूल वञी नथा सघनि, वकील कोर्ट वञी नथा सघनि, सरकारी मुलाज़िम ऑफिस नथा वञी सघनि। आम माण्हुनि जा ख़्वाब रोज़ क़त्ल थियनि था। ग़रीब जी इज़त रोज़ लताड़िजे थी। धरती जेका अमन ऐं मुहबत जी सुञाणप हुई, हाणे ख़ौफ़ ऐं खून जी अलामत बणिजी वई आहे। सिंध जे अवाम लाइ सभ खां वॾी ज़रूरत अमन आहे। असांखे बंगला न घुरिजनि, वॾियूं गाॾियूं न घुरिजनि, असांखे रुॻो इहा ज़मानत घुरिजे त असांजा ॿार ख़ौफ़ खां सवाइ स्कूल वञी सघनि। असांजा जवान बिना डप जे रोज़गार लाइ निकिरी सघनि। असांजा माण्हू बिना भूंग जे पंहिंजे घरनि में महफ़ूज़ रहनि। जेकॾहिं हुकूमत इहा ज़मानत नथी ॾेई सघे त पोइ हुकूमत जे हुजण या न हुजण में कहिड़ो फ़र्क़ु रहिजी वञे थो? सिंध जा माण्हू हाणे ख़ामोश नथा रही सघनि। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। आफ़ताब आलिम महर जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। बदअमनी जो ज़िक्र, अॻवा वारनि वाक़िअनि जो ज़िक्र पियो हलियो त प्रिया कुमारी बि यादि पई। प्रिया कुमारी जंहिं लाइ हुकूमत केतिरियूं ई दावाऊं कयूं ऐं चयो त प्रिया ताईं पहुची विया आहियूं, पर इहा बि हक़ीक़त आहे त हुकूमत प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए न सघी। वारस एहतिजाज करे करे नेठि ख़ामोश थी विया। इन समूरी सूरत हाल ते मजीद नवाज़ मुग़ल पंहिंजे ख़ूबसूरत लेख में लिखे थो, हिंदू बिरादरी जॾहिं ही मुल्क वजूद में आयो त हितां लॾपलाण करण में ख़ुशि न हुई, छाकाणि त को बि पंहिंजी जनम भूमि ऐं वतन खे छॾण जो ख़्वाहिशमंद नाहे हूंदो। सिंध उहो तारीख़ी वतन आहे जिते बग़ैर मज़हबी, नस्ली ऐं ज़ात जे मतभेद ऐं इंसानियत खां आशना माण्हू रहंदा आया आहिनि। उहा धरती इंसानी तहज़ीब ऐं इर्तिक़ा जी बानी रही आहे। सिंधी हिंदुअनि जबरी तौर ऐं ज़बरदस्ती हितां हिंदुस्तान ॾांहुं लॾपलाण कई। पंहिंजा अझा माल दौलत ऐं सुनहरी यादूं इंतिहाई मजबूरी में छॾियूं। ईअं चइजे त खेनि ज़ोरी हितां लॾाए वियो। तारीख़ शाहिद आहे त सिंध जी तरक़ी ऐं वाध वीज लाइ उन्हनि जेको कुझु कयो, उन जो अक्स हुननि जे हिंदुस्तान वञण बैदि उते कयल कारनामनि बैदि महसूसु करे सघिजे थो। हिंदुअनि जे हिन वक़्तु सिंध अंदरि मौजूदगी निहायत इम्तिहान साबित थी रही आहे। जबरी तौर शादी कराइण लाइ हिंदू नियाणियुनि जो मज़हब तब्दील कराए शादियूं कराइण ऐं उन्हनि जो भुंग लाइ अॻुवा करणु, इहो त पुराणो अमल थी चुको आहे। उन्हनि लाइ अमन अमान जी ख़राब थी वियल सूरत हाल करणु रोज़ाने जे बुनियाद ते हिंदू ख़ानदान सिंध मां ॻोढ़ा ॻाड़ींदा लॾनि पिया। मासूम नियाणी प्रिया कुमारी जो अॻुवा हाणे त हाई प्रोफाइल वाक़ियो बणिजी चुको आहे, जंहिंमें सरकार में वेठल सियासतदाननि, वज़ीरनि, वॾेरनि ऐं तर्जे चिगनि मुड़ुसनि लाइ इन वाक़े वॾा चैलेंज पैदा करे छॾिया आहिनि। प्रिया कुमारी जी गुमशुदगी केतिरनि ई सवालनि खे जनमु ॾिनो आहे। केतिरनि ई सवालनि जा इंकशाफ़ पिणु साम्हूं आया। संदसि वालिद राजकुमार मीडिया वारनि सां मुसलसल मुलाक़ातूं करे करे नेठि बेज़ारी ज़ाहिर कई। संगरार जेको तमामु नंढो शहर हुजण बावजूदि कंहिं बि मीडिया वारे तरफ़ां पुछा करण ते राजकुमार जे घर जो ॾिस पतो न ॿुधाइण ऐं न टाइण बि ज़ाहिर कंदो रहियो त को तर जे बासरनि जे मुसलसल दबाव हेठि ज़रूरु आहे, जंहिंखे राजकुमार ज़ुबानी तस्लीम न कयो
उनजे चेहरे जा रंग असल कहाणी जा रूप ज़ाहिर कंदा रहिया। उनखां सवाइ संगरार शहर जी अध खां मथे मिल्कियतनि जे मालिक सैद फैमिली जे शाहिद शाह ऐं ज़ाहिद शाह तरफ़ां केस जे ज़ोर वठण ऐं उन्हनि मथां मुसलसल लॻंदड़ इल्ज़ामनि में तेज़ी अचण बैदि जवाबी तौरु ओचितो मीडिया ॾो पाण खे बेॾोही साबित करण मां अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं सम्झी सघजनि थियूं। जॾहिं त प्रिया जे वालिद राजकुमार पाण मीडिया जे रूबरू उन सैद फैमिली जी पारसाई जा कसम खाई वज़ाहतूं पिणु कयूं। केतिरा ई सवाल बि साम्हूं आया, पर नेठि वक़्तु गुज़रंदो वियो। आस्ते आस्ते ख़ामोशी घर करे वई ऐं प्रिया कुमारी वारो मामिलो बि ॼण त काग़ज़नि में दॿिजी वियो। हाणे हुकूमत खे शायदि विसरी वियो आहे त का सिंध जी न्याणी असांखे बाज़ियाब बि कराइणी हुई। हुक्मराननि इहो बि विसारे छॾियो त ॾहीं महरम वारे ॾींहुं अॻुवा थी वियल मासूम प्रिया कुमारी जो पतो बि लॻाइणो आहे। उहे SSP जेके नित नयूं दावाऊं त कंदा रहिया, जेके इहो बि चवंदा रहिया त प्रिया ताईं पहुची चुका आहियूं ऐं सहूलियतकार बि गिरफ़्तार कया आहिनि, पर पोइ अलाए छो ख़ामोशी छाइजी वई। उहा पुलिस बि चुप थी वई ऐं पोइ पेरा खॼंदे खॼंदे पेरा अलाए किथे वञाइजी विया या वञाया विया, इन बाबति पतो पइजी अॼु बि नाहे सघियो। पंहिंजे मुआशिरे में गुरबत मिटाइणु ॾाढो ॾुखियो कमु थी पियो आहे, पर का बि हिकमत अमली नज़र ई नथी अचे। जेकॾहिं थोरियूं घणियूं मईशत खे मज़बूत करण लाइ हिकमत अमलियूं जोड़ियूं वञनि त शायदि सिंध जा रहवासी कुझु न कुझु सुख जो साह ज़रूरु खणी सघंदा। हुकूमत वटि ज़रई सुधारण बाबति को बि मनसूबो न आहे। सिंध ज़रई ख़ितो आहे, पर हारी ऐं मज़दूर कर्ज़ी ऐं ज़मींदार ते दारोमदार रखनि था। जदीद टेक्नोलॉजी पाण जी मुनसिफ़ाणी विरासत ऐं सस्ती मार्केट ताईं रसाई सां आमदनी वधाए सघिजे थी, पर हुकूमत ॾींहों ॾींहुं पाणी खोट पैदा करे ऐं हर शइ जा अघ वधाए ॾींहों ॾींहुं ज़राइत खे कापारी धक रसाए रही आहे। सनती तरक़ी बि किथे बि नज़र नथी अचे। कराची हैदराबाद ऐं ॿिनि इलाइक़नि में निढियूं सनतूं जेकॾहिं लॻायूं वञनि त रोज़गार बि वधी सघे थो ऐं गुरबत जो ख़ात्मो करण लाइ हिकु विख वधाए सघिजे थी, पर हुकूमत जी तरजीह में सनती तरक़ी शामिल ई न आहे। मयारी तालीम त पाण वटि हूअं ई अणलभ बणियल आहे। प्राइमरी खां यूनिवर्सिटी ताईं सस्ती ऐं मयारी तालीम जेकॾहिं फ़राहम कई वञे त नौजवान सस्ती ऐं मयारी तालीम पिराए सघनि, पर छा कजे, तालीम आम माण्हुनि जी पहुच खां बि परे थींदी पई वञे। किथे बि निढी सतह ते बि न त तालीम जा के सुठा वसीला नज़र अचनि था, न वरी के रोज़गार जा मौक़ा नज़र अचनि था। जागीरदारनि खे त ज़मीन सरकारी अलाट कई वञे थी, पर बेज़मीन हारियुनि खे ज़मीनूं बि नथियूं ॾिनियूं वञनि। गुरबत जे ख़ात्मे लाइ किथे बि को प्रोग्राम नज़र नथो अचे जो ॻणाए सघिजे ऐं ॿुधाए सघिजे त हा वाक़ई हुकूमत सरगर्म बि आहे। हुकूमत जी तरजीह में ग़रीब ऐं मिसकिन माण्हू त कॾहिं शामिल बि न आहिनि रहिया। हर को पंहिंजा बभ भरे थो, इहो बि सच आहे। सचाई जा सॾ वर्नाईंदे वर्नाईंदे जेके माण्हू जदोजहदनि जो हिसो थी विया, उन्हनि बि सुजाॻी जा सॾ कंदे कंदे उमिरियूं गुज़ारे छॾियूं आहिनि, पर हुकूमत अञा शायदि तब्दील थियण में घणो वक़्तु खाईंदी ऐं जॾहिं वक़्तु वरंदो तॾहिं मिसकिननि जी बादशाही अची वेंदी ऐं पोइ हीअ हारी चवंदा, हम मेहनत कश जग वालों से जब अपना हिस्सा मांगेंगे, एक खेत नहीं एक बाग नहीं सारी दुनिया मांगेंगे। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन